जुंगशाही मां मूंखे अपडेट कंदालू। रिपोर्ट कर रहा है गुलाम हुसैन शाह। जुंगशाही में तालीम खाते ठट्टे जी नाहली गर्ल्स प्राइमरी स्कूल सब्ज़ अली ब्रोही कोस्तान जुंगशाही 9:15 बजे ते 7 टीचर्स मां का बि हिकु बि मौजूद नाहे। न्याणियूं दरबदर थी घर मोटी वयूं। जुंगशाही सब्ज़ अली ब्रोही गर्ल्स स्कूल जे तालीम हथरादू तबाह कई पई वञे। तफ़सील मूजिब अॼु 14 अक्टूबर अंगारे जे ॾींहुं गर्ल्स स्कूल सब्ज़ अली ब्रोही जुंगशाही जी न्याणियूं परे परे इलाइक़नि खां पंधु करे पहुतियूं त स्कूल में 7 टीचरनि मां हिकु बि नाहे। न्याणियूं पंहिंजे घर ॾांहुं रवानो थी वयूं आहिनि। 9:15 ते 7 टीचरूं न पहुतियूं। ॻोठाणनि में मायूसी आहे त असांजी न्याणियुनि जी तालीम खे तबाह कयो पियो वञे। स्कूल में टीचरूं हाज़िर न हुजण करे तदरीसी अमल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ॿारड़ियुनि जे वालिदेन समेत जुंगशाही जी सियासी समाजी अॻुवाणनि सेशन जज ठट्टो वज़ीर तालीम सैयद सरदार शाह सेक्रेटरी तालीम स्कूल एजुकेशन डायरेक्टर हैदराबाद ऐं DEO प्राइमरी ठट्टो खां घुर कई आहे त गर्ल्स प्राइमरी स्कूल सब्ज़ अली ब्रोही जे ग़रीब न्याणियुनि सां इंसाफ़ करे उन्हनि जे मुस्तक़बिल खे बचाए वञे।